भाभी वध में वध ॿुधो मुंहिंजी ससु ॾींहं अढाई ताईं सुम्ही पवंदी आहे। हाँ त पाण वियूं था न 2:30 ताईं, 2:30 अचो। मां भाभीअ खे फोन थी कयां, वियूं था तव्हां सां खेॾण। हिकिड़ा मिंट बीठो, फोन हिकिड़ा मिंट। हाँ फोन थो अचे। भेण फोन कई अॼु पाण थी। ॿुधो ॿुधो, हाँ मुंहिंजी ससु सुम्ही पवंदी 2:30 ताईं आसी थी। तव्हां कमु कयो, भाभीअ खे वठी अचो, पाण सां गॾु वियूं था। तव्हांखे ॾियो मंझंदि जो वरी। हाँ हाँ ॻाल्हायांव थी भाभी, ॻाल्हायां। हाँ हाँ नसीब खुलियनि भाई, पाण टीजड़ी माता में वॾी माता मूंखे अॼु फोन कई आहे। अॼुकल्ह पाण थी फोनियूं करी। जाम रिचार्ज भराए ॾिनो अथई जीजाजी, लॻे थो फोन में। हाँ छा कयां हाणे चओ। अरे हो अंदरि अची रूम में वेठसि, ॿाहिरि ॾाढो गोड़ आहे। अॼु अॻु में सुबुह खां कुझु खाधो कान्हे, सुबुह लाॻो वरी इहे गोड़ करे मथे में सूर था कनि बाबा। चङो भला पाणी विझी आई सुबुह गुरियाणीअ ॾे टीजड़ीअ में वञी मथो टेकी आई। हाँ चङो कया। मुंहिंजी गुरियाणी त भाई जो कावड़ जे एॾो पई गुस्सो करे, चेती इहो को टाइम थींदो आहे छा, टाइम ॾिसो कान थियूं, कॾहिं बि थियूं अचो। इहा पठी गिटीअ में न रहंदी आहे लाॾ, कुमार जी मां ॾिस सन्हड़े जहिड़ी माई आहे किंग। हाँ उहो ई आहे न असांजी गुरियाणी, मुंहिंजी ससु बि हुन ॾे वेंदी। हा कमु केॾो थो थिए, सुबुह असुर जो उथ। हा छा ठाते? मां बसि कोकी पचाई, चांहि ठाती। साबूदाना कया हुया? हा अच्छा, न हूअ मां बि कंदी आहियां साबूदाना, पर वरी कीअं थी भेण, कोकी चांहियूं साबूदाना कीअं गैस थी थिए बाबा, ॾाढो हेवी थी पवंदो आहे पोइ। इन करे मां चयो कोकी चांहि मस्तु हल्को नाश्तो। हा उहो ई ठातो। वरी सुम्हियसि उथियसि, पाणी विझी आयसि। हाणे ॾेराणियुनि खे चयो आहे अचो मंझंदि जो ताश था खेॾूं। हा वेठी आहे मुंहिंजी धीअ, बसि कल्ह खां मेहंदी छा कढाई अथई, मेहंदियुनि जा फ़ोटो कढंदी, व्हाट्सअप ते विझंदी, फेसबुक ते विझंदी मेहंदियुनि जा फ़ोटो। चरी थी पई आहे। ए बसि 2 गुल 2 अंबड़ियूं छा पायूं अथई हथ ते। हे मिड़ई चरियो ठाहे पैसा लूटण जो कमु आहे भेण। हे 2 अंबड़ियूं थियूं ठाहिनि, 2 गुल 4 टुका थियूं ॾियनि। घणा ॾुकारिया ॻाल्हि लॻाए वेठियूं आहिनि, तूं मूंखे ॿुधाए। चई 1200 15 छोरियूं बि भरनि थियूं भाई, 1500 ख़ुशी ख़ुशी 2000। उहो मेहंदीअ केरु थो पुछे। हाणे ॾींहुं टीजड़ीअ वॾो ॾींहुं आहे त अघु ॾिस कीअं थियूं लॻाइनि भाई। बसि ख़र्चनि ॿियो छा। हाणे मां रखड़ीअ जी जेकी जमा थियूं हुयूं ख़र्चो, हुन मां वञी ड्रेस वठी आयमि मस्तु सुठी। ॾिणनि जा ॾींहं आहिनि, ड्रेसूं त जेतिरियूं वठि घटि आहिनि। हा वरी टीजड़ीअ ते हिकु त वञे शाम जो कथा ते गुरियाणीअ ॾे वञ त सही, पेर त रख। ईअं सभु मायूं ईअं थो मथे ॾिसंदे भई हा हिन हुन खां वरिती आहे, अच्छा हिन इहो पैटर्न रखायो अथई, सभु ॾिसंदियूं आहिनि बाबा। सुठी ड्रेस पाई आहे इन करे मां वञी वठी आयसि सुठी। हा शाम लाइ इहा छा चवंदा आहिनि, हा कराची छा था चवनि अॼुकल्ह अलाए सुथण खे, मुंहिंजी धीअ अखर ॿुधायो हुई प्लाज़ो। प्लाज़ो हा छाजो प्लाज़ो थींदो आहे, मूंखे यादि आहे न। हा भाभी पाईंदी हुई सुथण बराबरि। हा 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 जय जय जय। छा थियो, फुर्सत मिली वई? माण्हुनि खे ॾेखारे 800 रुपया कढाए आई आहियां मेहंदीअ जो। हाँ हिकिड़ो मिनट दीजिए मेरा, मतलब अभी क्या घड़ी घड़ी प्राइस टैग बोल के सुनाओगी क्या? 800 रुपया में 800। चलो अभी अम्मा बुला रही है आपको, अम्मा ने बोला वनी माने की चल फुल को पचाए दी। हल भेण मां ॻाल्हाए थी, मुंहिंजी ससु उथी वई आहे फुल्को। हाँ भाई पाण भली बुखूं कढूं, ससु खे टाइम टू टाइम गरम फुल्को पचाए ॾियणो पवंदो आहे, फुराटो। हा हा पचाए दी अम्मा के फुल्को। मैं पचा के दूं फुल्का? फिर अम्मा बोलेगी सन्ना पचाया था फुल्का, ये वो, फिर मेरे को सुनाएगी अम्मा। छॾ भाई, ये पचाए दी सन्नी टिकरी वरी मुंहिंजे मथां कावड़ थींदी मम्मा। हा हले तूं देसी अटो ॻोए। हा न अच्छा हल ॿुध, मां पुछणु विसरी वई मैं, थधे जो कीअं करिणो आहे? माना पहिरीं खाईंदासीं, पहिरीं पचाईंदासीं, ॿी खाईंदासीं, या ॿी पचाईंदासीं, टी खाईंदासीं? अच्छा अच्छा
हल मां फोन कयां थी फोन लाइ वरी हा 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 हले हले भेण वाहेगुरु वाहेगुरु ॻोए वरितो